करायो, ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। नाज़रीन कराम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन के असांखे रमज़ान शरीफ़ अल्लाह ताला नसीब कंदो। ऐं हीउ जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे इंशाअल्लाह ताला रोज़ानो रमज़ान शरीफ़ में सहरीअ जे टाइम ते ईंदो ऐं कलाक ॾेढ जो प्रोग्राम आहे। लेकिन मां तव्हांखे इहा क़ुरान पाक ऐं उन सां गॾु तर्जुमो बि असीं ठाहियो आहे, त उहो गॾु ॾेखारींदुसि ऐं पोइ तव्हांखे मां एक्सप्लेन कंदुसि। ॾिसो, मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा, हिकिड़ो क़ुरान, ॿी हुनजी सुन्नत। जेकॾहिं इनखे चंबड़ी पवंदव त गुमराह न थींदव। लेकिन हिते दुनिया ठगनि सां भरी पई आहे। तव्हां पाण ॾिसो था, रुश्वत केॾी आहे, ठग केॾी आहे। अहिड़ो दीन में बि ठग आहिनि जेके तव्हांखे गुमराह करण जे लाइ, चंदा वठण जे लाइ ऐं तव्हांखे ग़लति रस्ते ते रुलाइण लाइ, ऐं तव्हांखे इहो जेको आहे सो मासूम रखण लाइ तव्हांखे ज़रूरु चवंदा त क़ुरान तर्जुमे सां न पढ़ो, छो त सॼी हुनजी ठगी क़ुरान मां निकिरी थी अचे। एनीवे, अॼु मां थोरो सूरे फातिहा खे कवर कंदुसि ऐं इंशाअल्लाह ताला पोइ तरावीहनि में त असां सॼे क़ुरान मां हलंदा वेंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त काफ़ी तव्हांखे मां क़ुरान ॿुधायां। ऐं उन में साइंटिफिक बि आहे, ॻाल्हियूं कंदासीं। ॿियो त क़ुरान जो आयतुनि जो हिकिड़ो मैथमेटिकल मॉडल आहे, माना उन में हिकु हिकु लफ़्ज़ जी पंहिंजी जाइ आहे, उनजो मैथमेटिकल पोज़ीशन आहे। उन ते बि मां केतिरनि हे मोड किताब सॼो उन ते मौजूदु आहे त कहिड़ो क़ुरान सां मैथमेटिकल मॉडल आहे। सो सूरे फातिहा खे अॼु एक्सप्लेन कयूं था, छो त इहो अहम आहे, हर निमाज़ में पढ़ी थी वञे त अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झा था फरमाए। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे ॾिसो, अरबी बि आहे, सिंधी बि आहे। त अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, याने सभु सारा ख़ासि जहाननि जे पालणहार अलाह खे जुगाए। माना हमद कबो अलाह जो कबो, तारीफ़ कबी अलाह जी कबी, जेको सॼे पालणहार आहे जहाननि जो। ऐं जेके दुनिया में जेको इस्लाम फैलिजे थो, उन जा फैलिजण जा ॿ तरीक़ा आहिनि। पहिरीं त रब्बिल आलमीन आहे, माना सॼे आलम जो ई रब, ऐं क़ुरान पाक जेको आहे सो सॼे आलम लाइ, अंग्रेज़नि लाइ आहे, जर्मन जे लाइ, चीनियुनि जे लाइ, सभिनी जे लाइ। उन खां पोइ अलाह पाक खे सुञाणण जा ॿ रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो आहे अल्लाहज़ वर्ड, माना कलामुल्लाह, माना अलाह जो हीउ जेको कलाम आहे इहो बि माण्हुनि खे पहुचाए थो। जिन खे साइंस जी ख़बर न आहे, अणपढ़ियल आहिनि, त उहे त सिर्फ़ु क़ुरान में सिंधीअ में क़ुरान जी माना ॿुधी सम्झी ऐं सिधो रस्तो वठंदा। लेकिन जेके साइंटिस्ट आहिनि, पढ़ियल कढ़ियल आहिनि, जेके असांजा ॿार पंहिंजो ओ लेवल ए लेवल कनि था, उन्हनि खे क़ुरान जो कलामुल्लाह सां गॾु ख़लक़ अल्लाह, अल्लाहज़ वर्क्स खे इंट्रोड्यूस कराइणो पवंदो त अल्लाह ताला हिन दुनिया खे क़ाइमु कयो, त क़ुरान उन्हनि जे बारे में छा थो चए ऐं क़ुरान जो मक़सदु सिर्फ़ु छा आहे। अल्लाह ताला छो ॾिनो आहे क़ुरान? सिर्फ़ु इन्हीअ लाइ, मां उर्दूअ में पढ़ां थो त क़ुरान हकीम का मक़सद है, मौलाना उबैदुल्लाह सिंधी चए थो, कुरान हकीम का मकसद यह है कि ऐसी सोसाइटी पैदा की जाए जो सरात मुस्तकीम पर चलती हो। माना जो कम आहे त क़ुरान खे सम्झी पाण में गॾिजी अहिड़ो अदल इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु कयो जिते रुश्वत न हुजे, ठगी न हुजे, चोरी न हुजे, ऐं जेके अंग्रेज़नि जिन खे जागीरूं ॾेयूं उहे वापसि वठिजनि, ग़रीबनि में विराइजनि, छो त इहा चमचागिरी ही ऐं अवाम सां गद्दारी ही जो अंग्रेज़नि जा चमचा थिया। उन खां पोइ अचूं था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, इहो त थी वियो। हाणे इहा आहे त माना रब्बिल आलमीन जेको सॼे जहाननि खे पाले थो उन जी तारीफ़ आहे। ऐं इहा ॿियनि किताबनि में आहे, मिसाल तौरु हिंदुनि जी जेको ऋग्वेद आहे इन में बि अचे थो त ऋग्वेद जी आयत नंबर 181 इस दुनिया के बनाने वाले के लिए तारीफ़ है और अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तमाम तारीफ़ें अल्लाह के लिए तमाम जहानों का परवरदिगार है। ऐं रहमान रहीम जेको आहे इन जो मतिलबु इहो आहे त रहमान ऐं रहीम रहम मां निकितो आहे। रहम उहो आहे जेको मादो आहे, माउ जो जंहिंमें ॿारु पैदा थो थिए, इन रहम जे रिश्ते जे करे माउ जो प्यार सां मोहबत हूंदी आहे, ॿार सां मोहबत हूंदी आहे। लेकिन पीउ बि छाकाणि उन ॿार जे पैदाइश में उनजो कंट्रीब्यूशन आहे, तंहिं करे उनजी बि ॿार सां मोहबत हूंदी आहे। पर ॿिन्ही मोहबतुनि में फ़र्क़ु आहे। रहमान इहा आहे त पीउ जी मोहबत उहो चाहींदो आहे त मुंहिंजो ॿारु तकलीफ़ूं सही कामयाबु थिए, स्टेटस वठे, पास थी वञे। ऐं रहीम माउ जी सिफ़त आहे त उहा चाहींदी आहे त मुंहिंजो ॿारु ख़ुशि रहे, मानी खाए, निंड सुठी करे। इन जी त अलाह ताला जूं ॿई सिफ़त, रहमान माना अलाह चाहे थो मुंहिंजो बानो
ज़कात ॾिए, पंहिंजे कमाईअ मां अलाह जे रस्ते में ॾिए, को अगरि मज़लूम खे छॾाइण लाइ जान ॾियणी आहे त जान बि ॾेई छॾे। ऐं रहीम वरी हुनजी आहे त जेकॾहिं ही मुंहिंजे चवण ते हली इहे कमु करे थो त मां हिन खे ख़ुशी ॾियां, हिन दुनिया में सुकून ॾियां ऐं आख़िरत में हिन खे जन्नत ॾियां। इहे आहिनि ॿिन्ही में फ़र्क़ु। मालिक यौमुद्दीन माना क़यामत ॾींहं जो मालिक आहे, माना हिसाब किताब पाण वठंदो। हाणे हे जेको क़ुर शरीफ़ ॾिनो अथई इहो आहे कोर्स जो किताबु। इन में 4 पेपर थियनि था। जेकॾहिं इन्हनि 4 पेपरनि जी तव्हांखे डेफिनेशन खपे त सूरत अल असर जो मुंहिंजो प्रोग्राम आहे यूट्यूब ते रखियलु। तव्हां यूट्यूब ते वञी लिखंदव शफ़ी मोहम्मद लाखो त उन में लिखंदव अल असर, त इन ते तव्हांखे हिन क़ुर जा 4 पेपर जंहिंजो असांजो इम्तिहान हले पिए थो उनजी मां तव्हांखे तफ़सील ॾेखारी आहे। इन खे ॾिसो त हाणे जॾहिं इहे पेपर में जेके पास थींदा त रिज़ल्ट केरु अनाउंस कंदो, असेसमेंट केरु कंदो? मालिक यौमुद्दीन माना साॻियो ई अलाह आहे जंहिं क़ुर ॾिनो आहे। ऐं जेको असेसमेंट करे थो, जेको मार्कूं थो ॾिए, रिज़ल्ट बि उहो ई अनाउंस कंदो, ॿिए कंहिंखे कोन ॾींदो। त मालिक यौमुद्दीन उन खां पोइ अचे थो इयाक नअबुदु व इयाक नस्तईन। तर्जुमो त ॾिसो केॾी ज़बरदस्त, के थो तुंहिंजी ई इबादत कयूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। माना तोखां सवाइ असां कंहिं ॿिए खां मदद कोन था घुरूं। मदद लाइ 2 शर्त आहिनि। जंहिंखां मदद घुरिजे पहिरियों त उहो ॿुधे, पोइ चाहे फ़ोन ते ॿुधे या रूबरू ॿुधे। ॿियो शर्त आहे त जेका शइ घुरूं था उहा उन वटि हुजे या उहा हथु करे ॾिए। जेकॾहिं 2 शर्त मौजूदु आहिनि त पोइ त घुरी सघिजे थो। हिन दुनिया में इहे 2 शर्त मौजूदु हूंदा आहिनि। माउ खां मानी घुरबी त अम्मा मानी ॾे। हाणे जेकॾहिं माउ मौजूदु आहे त ॿुधई, शर्त पहिरियों पूरो थी वियो। ऐं जे वाक़ई मानी पचाई अथई त तोखे मानी ॾींदी, पर जे मानी नथसि पकल त कान ॾींदी जेसिताईं पचाईंदी कान। त इहे जेके 2 शर्त आहिनि ज़रूरी आहिनि। हाणे जेको असीं अलाह ताला खे चऊं था इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, माना तुंहिंजी इबादत कयूं था ऐं तोखां घुरूं था। हालांकि इबादत बि घुरणु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुआ हुअल इबादा, दुआ बि इबादत आहे। जॾहिं अलाह खां घुरिजे थो इहा इबादत आहे, इहा बि निमाज़ वांगुरु इबादत आहे। बल्कि नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे दुआ मुख़ल इबाद, माना दुआ घुरणु सभिनी इबादत जो मग़ज़ आहे। निमाज़ खां बि वधीक जॾहिं तव्हां अलाह ॾे हथु खणो था, काल रब्बुकुम, ऐं तव्हांजे रब ऐलान करे छॾियो आहे अदूनी अस्तजिब लकुम, मूंखां घुरंदो त मां ज़रूरु तव्हांजो कमु कंदुसि या तव्हांखे जवाबु ॾींदुसि। हाणे शर्त इहो आहे त इन्हीअ जे लाइ 2 शर्त आहिनि त जंहिंखां घुरिजे थी ॿुधे थो, ऐं जेको हिकिड़े ॿुधे थो त उहा शइ हुनजे वस में आहे या मिल्कियत में आहे। जेकॾहिं मां हिकिड़े माण्हूअ खे चवां त अदा हेॾे आहे, हाणे ॿुधे त थो, पर चवांसि अदा उहो फलाणे गेट ते हिकिड़ी पराई कार पई आहे त मूंखे चोराए ॾे, हाणे इहा मुंहिंजे वस में न आहे, इहो कमु कोन थींदो, इहो गुनाह आहे। हाणे 2 शर्त आहिनि। हाणे अचूं था त पहिरीं इन खे सम्झण लाइ औलिया उल्लाह जो शान था बयानु कयूं। औलिया उल्लाह कंहिंखे चइबो आहे? जेको नेक आहिनि, ईमान अथई, अलाह खां डिॼी ज़िंदगी गुज़ारियनि। केरु आहिनि? अलाह फरमाए थो अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, त जेके अलाह जा नेक माण्हू आहिनि उन्हनि खे हिन दुनिया में बि ख़ौफ़ न थींदो ऐं न आख़िरत में थींदो, न ही हिते परेशान थींदा न आख़िरत में परेशान थींदा। केरु आहिनि औलिया उल्लाह? शर्त 2, अल्लज़ीन आमनू, माना क़ुर पाक खे अलाह जो कलाम सम्झी ऐं रसूल जी सुन्नत खे सम्झी इन ते ईमान ऐं शक न पवेनि त हिन ई तरीक़े सां असां पास थी वेंदासीं। व कानू यतकून, ऐं अलाह जी परहेज़गारी इख़्तियार था कनि हर लिहाज़ खां। इहे आहिनि औलिया उल्लाह। हाणे जॾहिं अहिड़ा शख़्स जंहिंजी ज़िंदगी इन्हनि 2 शर्तनि ते गुज़री आहे, उन्हनि सां अलाह ताला डील कीअं थो करे, इन्हनि जा कीअं थो करे? पहिरियों अलाह सी फरमाए थो अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन, पहिरीं त इन्हनि नेकनि ॾे जेके फ़रिश्ता साह कढणु अचनि था, मलाइकतु तय्यबीन माना भलारा फ़रिश्ता आहिनि, गुल खणी ईंदा, ख़ुशबू खणी ईंदा, ऐं अची छा चवंदसि? यक़ूलून सलामुन अलैकुम, पहिरीं कंदा उनखे सलाम। हाणे इहो आहे सकरात जो फेज़। सकरात उहो फेज़ आहे त माण्हू अञा मोह कोन्हे, सभु खटुनि ते चौधारी वेठा अथसि, लेकिन छाकाणि त हुनखे फ़रिश्ता नज़र अची विया आहिनि, तंहिंजे करे हाणे हुनजी ज़िबान बंदि थी वेंदी, उहो सीन न ॿुधाईंदो हिननि खे वेठलनि खे। जे कोशिशि कंदो त गर आवाज़ मां निकिरंदसि, सकरात आहे। फ़रिश्ता अची कंदसि सलामुन अलैकुम, ऐं छा था चवंसि? अदख़ुलुल जन्नत, माना हींअर जो हींअर ए पाक रूह तूं हल जन्नत में, बिमा कुंतुम तअमलून, तुंहिंजी रिज़ल्ट ॾाढी भली आहे, तूं अमल भला कया। हाणे हुनखे वठी वेंदा जन्नत में। हाणे बुत हिते पियो आहे, बुत हुनजो क़बर में पियो आहे, जन्नत में छा थो वञे, कीअं थो वञे, इहा ग़ैब जी ख़बर को मौलवी कोन ॾींदो, या अलाह जो क़ुर ॾींदो, या अलाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींदो। अचो उन खां था पुछूं। हे आहे
सुनन इब्न माजा जी हदीस शरीफ़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल इन्नमा नस्मतुल मोमिन, याने मोमिन जो रूह ताइरी, इहो हिकिड़े पखीअ में विधो वञे थो। ऐं पखी कहिड़ो आहे? अछे रंग जो। या लकु माना वञी लड़के थो या वेहे थो फी शजर जन्नत, जन्नत जे वणनि ते, ऐं उहो हुते घुमंदो खाईंदो पीअंदो केसि ताईं? हता यर्जु इला जसदी, जेसि ताईं योम युबस, जॾहिं क़यामत थींदी त इहो रूह वापसि क़बर वारे जिस्म में विधो वेंदो। ऐं क़बर वारे जिस्म में जॾहिं रूह ईंदो त उन खां अॻे अलाह जो जिस्म ठाहींदो, क़बर फाड़ींदो, पोइ जीअं ई रूह ईंदो त उथी क़बर मां ॿाहिरि निकिरी ईंदो। जेकॾहिं क़बर अलाह न फाड़ींदो त 8 फुट मिटीअ मां निकिरी कोन सघंदो। ऐं जेकॾहिं अलाह जो जिस्म न ठाहींदो त हींअर त हॾा ॻरी विया आहिनि, त उन में रूह नथो वञी सघे। तव्हां माण्हूअ जो मुंडी लाहे छॾियो, कोन हली सघंदो, छो त रूह निकिरी वियो। त इहो थो थिए। माना इन मां ख़बर पई त अलाह जे रसूल सां ऐं क़ुर ॾसे थो त नेक शख़्सनि जा रूह क़बरुनि में कोन्हनि, उहे जन्नत में मौजूदु आहिनि। वरी जेके शहीद आहिनि, भली भली मां इन हदीस जो तर्जुमो मां ॿुधायां, मतां चओ त लाखे साहब पंहिंजो कयो आहे। हज़रत काब रज़ियल्लाहु ताला से रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, मोमिन की रूह एक परिंदे की शक्ल में जन्नत के दरख्तों में चुगती फिरती है, यहाँ तक क़यामत के दिन अपनी असली बदन में डाली जाएगी। साॻे नमूने शहीदनि जा अरवाह इहे वरी सावन पखियुनि में आहिनि, इहे वरी अलाह सां अर्श ते सोननि घरनि में रहनि था। पोइ कॾहिं कॾहिं अलाह साईं उन खां पुछे थो, हदीस शरीफ़ साम्हूं पई आहे, पुछे थो का शइ खपे त चवंदा सभु कुझु आहे, पर जॾहिं टियों दफ़ो पुछे थो त चवनि था या रबी, ए रब साईं, नुरीद असां चाहियूं था अंत रुद्द मोटाए अरवाह न असांजे रूहनि खे फ़ी अजसादना, असांजे जसदनि में जेके क़बर में आहिनि। छा कंदव? हता नुक़्तिल फ़ी सबीलिक मरतन उख़रा, त उथी असां तुंहिंजे नाले ते वरी शहीद थियूं। त अलाह छा थो चए? फ़काल इन्नी कद कज़ईत, अलाह चए थो न मरण खां पोइ जेके रूह हेॾे आहिनि, मुंहिंजी डिसीशन थियल आहे, अनहुम ला यरजून, इहे न मोटंदा जिस्म में, इहो क़यामत जे ॾींहुं मोटंदा। तंहिंजे करे जेको आहे सो औलिया उल्लाह जा जेके दुश्मन केरु आहिनि, जेके चवनि था त न साईं सिम में पियो आहे, हालांकि मुंहिंजा हॾा ॻरी विया आहिनि, पर चवनि था न साईं सिम में पियो आहे, अंदरि मटीअ में पियो आहे, ऐं तव्हांजूं सॼियूं ॻाल्हियूं ॿुधे थो। हलो हाणे शर्त था कयूं। पहिरीं ॻाल्हि त छा हिकिड़ो माण्हूअ जो रूह ई कोन्हे, उहो त ॿुधंदो कोन्हे, पर फ़र्ज़ु कयो जेके हे था चवंदा न न हिते आहे त ॿुधंदो। हाणे ॿुधूं था, क़ुर छा थो चवे? क़ुर थो चए त ए पैगंबर, तूं सॾ न की मुअनि खे ॿुधाए सघंदे, न की ॿोड़नि खे ॿुधाए सघंदे, याने इन कला तुश्मिल मौता। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलाह तो फरमाए त तोखे मूं पावर न ॾिनो आहे मुंहिंजा प्यारा साईं, त तूं क़बर वारनि खे सॾु ॾेई सघीं या तूं उनखे ॿुधाई। ऐं जेको आहे सो साॻे नमूने सां माना कोन, पर वरी ॿियो आहे त छा जेकॾहिं सॾु केरु ॿुधे त उहा शइ उन वटि हुजे न, मानीअ खां माउ खे चवां मां मानी ॾे, त मानी पकल हूंदी ॾींदो, त छा हल फ़र्ज़ु कयो ॿुधनि था त छा जी प्रॉपर्टी आहे? क़ुर छा थो चए? क़ुर थो चए त वल्लज़ीन तदऊन मिन दूनिही, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, मां यमिलकून मिल कितमीर, त उहा जेका कतल खाई खखड़ी उछलायूं था, उन खखड़ीअ मथां हिकिड़ी सन्हड़ी खल आहे, त रब थो फरमाए तव्हां मूंखां सवाइ जंहिंखे बि सॼो था, मां यमिलकून में कितमीर, उहो खखड़ीअ जी खल जा बि पावर उन्हनि खे मालिक न आहिनि जो तव्हांखे ॾेई सघनि। हाणे इहो कानून अलाह ते था लॻायूं, अलाह साईं ॾिसण में त तव्हां बि कोन था अचो, अलाह बि ॾिसण में कोन थो अचे, पोइ ॿुधे थो कोन थो ॿुधे। हाणे वरी क़ुर खां ॿुधंदासीं। रब साईं छा थो फरमाए? चए थो बेशक माण्हूअ खे पैदा कयोसीं ऐं संदसि नफ़्स खेसि जेको विसविसो विझंदा सो ॼाणंदा आहियूं। याने जेको ही दिलि में सोचे थो, उहा मशीन अलाह चए थो मूं ठाही आहे, तव्हां वात सां नथा ॻाल्हायो, पर बि दिलि में जेको सोचियो था मां ॼाणो था, ऐं असीं ॾांहुं संदसि साह जे रग खां वधीक वेझा आहियूं, माना अलाह ॿुधे थो, बल्कि जेकॾहिं वात सां नथा बि चऊं त दिलि में जेको विसविसो आहे उहो ॿुधे थो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां अॻिते मां तव्हांखे ॿुधायां थो। करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हाणे अर्ज़ु पे कयोसीं त अलाह ताला खां ख़बर पई त चए थो मां तव्हांजे दिलि में जेके सोचूं कयो था उहे बि मां ॼाणा थो, मां तव्हांखे साह जे रग खां वेझो माना ॿुधे थो। शर्त पहिरियों पूरो थियो। हाणे जेका शइ घुरूं था उहा मुंहिंजी प्रॉपर्टी आहे या न आहे, अचो त ॾिसूं। अलाह फरमाए थो ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम, चए थो इहो आहे तव्हांजो रब, ला इलाहा इल्ला हू,
हू सभु कम अकेला करे थो, केरु हुन खां सवाइ इबादत जे लाइ कोन्हे को, केरु तव्हां खां सवाइ अलाह खां सवाइ कंहिंजी प्रॉपर्टी कान्हे का। ख़ालिक कुल शयुनि, हर शइ उन पैदा कई आहे, मच्छर खां वठी मख खां वठी अखि जे पिंबड़ ताईं चए थो हर शइ जो मां पैदा कई आहे। अरबी सिंधीअ में ॿुधो, इहो अव्हां जो पालनहार आहे, उन खां सवाइ को इबादत जे लाइक़ु न आहे, सभु कंहिं शइ खे पैदा कंदड़ आहे, तंहिं करे संदसि इबादत करियो, इहो सभु कंहिं शइ खे संभालींदड़ आहे, माना शयुनि खे संभाले बि थो, तंहिं करे उन खां घुरो। लेकिन जेकॾहिं जंहिंजी प्रॉपर्टी अलाह जी आहे उहो ई ॾींदो न, त माना ख़बर पई त ॿुधे बि थो ऐं हर शइ संदसि आहे, जे ॾियणु चाहे त खणी ॾींदो। तंहिंजे करे जेकॾहिं रब खे छॾे तव्हां ॿिए खां घुरो था, जेको न ॿुधे थो न उनजी प्रॉपर्टी आहे, मां तव्हांखे ॾसियां थो। क़ुर में अलाह फरमाए थो, वमन अज़ल माना मेंटली रिटार्डेड, चरियो, बेवकूफ़, जाहिल, मिमई यदऊ मिन दून लाइ, जेको अलाह खां सवाइ ॿियनि खां थो पुकारे, मन ला यस्तजीब लहू इला यौमिल क़ियामत, जो हुनखे क़यामत ताईं सॾु बि कोन था ॾियनि, वहुम अन दुआहिम गाफ़िलून, बल्कि इन्हनि जा इहे फ़रियाद ॿुधनि ई कोन था, गाफ़िल आहिनि, छो त सते आसमान ते आवाज़ु कीअं वेंदो। तंहिंजे करे शाह लतीफ़ फरमाए थो इन आयत में त ॾातार ऐं मङणे कोन वसीलो विच, घुरणो अथव त अलाह खां सिधो घुरो, विच ते का वसीलो कोन्हे। अखियूं से धार जंहिंसां पसी पिरीअ खे, ॿिए ॾे कीन निहार रेसारा सुपरी। अलाह इहो माइंड थो, छो त अलाह थो चए ॾियणु शइ मुंहिंजी, ॿुधां मां थो, हिकिड़ो ॿुधेसि बि कोन थो, तॾहिं बि लॻो पिया त पुटु ॾे मूंखे, फलाणो ॾे मूंखे, फलाणो कर, इन ते अलाह खे कावड़ थी वठे त हे चरियनि खे मां कीअं पैदा, मां त अकुल ॾेई हिननि खे पैदा कयो आहे। ऐं वरी जॾहिं असीं चऊं था एहदिन सिरातल मुस्तक़ीम, माना अलाह असांखे थो चए त मूंखे चओ, छा चओ, अलाह साईं असांखे सिधो रस्तो ॾेखार, असांखे चवराए थो। पोइ हाणे सुवाल थो पैदा थिए त मूं त पढ़ियो न एहदिन सिरातल मुस्तक़ीम, अलाह साईं सिधो, हाणे कॾहिं ॾेखारींदो, कीअं ॾेखारींदो, उहो त वरी अलाह जे मथां ज़िमो अची वियो। हाणे ॾिसूं था त अलाह जे लाइ कहिड़ो थो बंदोबस्तु करे, कीअं बंदोबस्तु कयईं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां चवरायईं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त तरक़्त फ़ीकुम शय्यन, चई मां हलियो वेंदुसि, मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा, लन तज़लू बअदहुमा, इनखे जेकॾहिं चंबड़ी पवंदव त पोइ तव्हां पास थी वेंदव, गुमराह न थींदव, तव्हांखे हिदायत मिली वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हांखे ॾोकड़, हेॾा पेटी ॾोकड़नि जे लाइ, चंदनि जे लाइ तव्हांखे टंगुनि खां छिकींदा इन्हनि ॿिनि शयुनि खां, त उन्हनि में ॾंद विझी ॾियो। कहिड़ियूं शयूं आहिनि, किताब अल्लाह ऐं सुन्नती, माना ही क़ुर ऐं मुंहिंजी सुन्नत, माना जेके अथेंटिक मां तव्हांखे इंस्ट्रक्शन ॾेई वियो, अथेंटिक इंस्ट्रक्शन। हाणे इन मां ख़बर पई त हिदायत जा ॿई तरीक़ा आहिनि, त क़ुर वठिबो ऐं नबी साईं जी सुन्नत खे वठिबो, माना उन जूं हदीसूं वठिबियूं। क़ुर जे बारे में असल शइ आहे त क़ुर जी माना आहे त अलाह चवे छा थो। जेकॾहिं तव्हांखे ख़बर पए थी त अलाह छा थो चवे, त माना तव्हां क़ुर था पढ़ो या क़ुर था ॿुधो, न त उन खां अलावा तव्हां लफ़्ज़ ॿुधो था, पर तव्हां अलाह जी ॻाल्हि कोन था ॿुधो, लफ़्ज़ पढ़ी वियो। तंहिंजे करे हे मिफ़्ताह दारुल सआदा में अचे थो, चए थो त फ़क़रात आयतुनि बि तफ़कुर व तुफ़हिम, क़ुर पाक जी हिकिड़ी आयत सम्झी पढ़णु, ख़ैरुन मिन क़रात ख़तमतिन बग़ैर तदवतफ़म, त पूरो क़ुर बग़ैर सम्झ जे ख़तमु करण खां वधीक सवाबु आहे। हिकिड़ी आयत, इन आतईना कल कौसर, हिकिड़ी आयत आहे, इन जी माना जेकॾहिं तव्हां कंदव, सम्झी कंदव, त इन जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक। हाणे असां रमज़ान में वठण लॻा पिया, हिकिड़ो ख़तमो ॿियो, इन ते बि अजुर आहे, मां मना नथो कयां, पर नंढिड़ो अजुर आहे। जेकॾहिं हिकिड़ी आयत क़ुर जी तफ़कुर करे, तदबुर करे पढ़ंदव, सम्झी पढ़ंदव, त उन जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक आहे। ऐं वरी ॿी जाइ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबा ज़र खे, त इहा अबा ज़र, जेकॾहिं तूं हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़ी थो, तदबुर सां ऐं अमलनि सां पढ़ी थो, उन जो सवाबु 100 रकात नफ़लनि खां वधीक आहे। तंहिंजे करे हीउ जेको रमज़ान शरीफ़ आहे तव्हांखे आयो आहे, इहो तव्हांखे मिलियो आहे त 30 ॾींहंनि में जेको अलाह तव्हां सां गुफ़्तगू करे थो, सॼी मालूम करे वठो, का हिकिड़ी बि आयत न छॾियो। हाणे मां जो बि प्रोग्राम हलंदो सहरीअ में, मां त कोशिशि कयां, सॼो क़ुर त मां नथो तर्जुमो करे सघां, पर काफ़ी मां इम्पोर्टेंट क़ुर जा हिसा तव्हांखे मां तर्जुमो ॿुधाईंदुसि, हल्की तफ़सीर। पर जे तव्हां चाहियो था तव्हां सॼो क़ुर ॿुधो, त असां वटि हिते केतिरनि जाइनि ते तरावियूं थियनि थियूं। हे जेको बाईपास ते जेको आहे मस्जिद आहे वॾी, उन में औरतूं अचनि थियूं, मर्द अचनि था, त असां तरावीन चइनि तरावीन जे पढ़ण खां पोइ तव्हांखे स्क्रीन ते क़ुर जो उहे आयतूं जेके इमाम पढ़ियूं आहिनि उन जो तर्जुमो ॿुधाईंदासीं, उन सां गॾु ज़ाहिर त एक्सप्लेन बि कंदासीं, साइंटिफिक को एविडेंस उहो बि ॾींदासीं,
त वरी 4 तरावीनि जो तर्जुमो ॿुधण खां पोइ वरी बंदि थी वेंदो, वरी उहो इमाम साॻियूं ॿियूं 4 पढ़ंदो, वरी ईअं असां सॼे तरावी में तव्हांखे तर्जुमो ॿुधाईंदासीं। इन में ख़वातीन अचनि थियूं, चांहि ॾियूं था, पाणी ॾियूं था। पर जेकॾहिं तव्हां उर्दू ॻाल्हायो था त हेॾे असांजा लतीफ़ाबाद में जेको मरीना बैंक्वेट आहिनि, ॿिनि जायुनि ते उर्दूअ में तर्जुमो थो थिए। या जेकॾहिं तव्हां हिते पंहिंजो सिटीअ में आहियो त हिते सिटीअ में बि असलम धनानी साहिबु आहे, उन जे बेसमेंट में असांजो सिस्टम हले थो। जेकॾहिं तव्हां कासिमाबाद में रेवेन्यू सोसाइटी आहे त रेवेन्यू सोसाइटीअ जे शादी हाल में इहो असांजो प्रोग्राम हले थो। जे तव्हां आहियो ॼामशोरे जा त ॼामशोरे में बि जेको स्कूल में इहो तर्जुमो हलंदो। इन्हीअ खां अलावा भिरिया रोड में बि, भिरिया रोड जे लाखनि जे ॻोठ में मस्जिद में ऐं मदरसे में औरतुनि जो इहो तर्जुमो हलंदो। वरी तव्हां अचो लाखा रोड ते त मुफ़्ती मोहम्मद हनीफ़ जो मदरसो आहे, वॾी मस्जिद आहे लाखा रोड वारो। इन में अचो त हू तव्हांखे तर्जुमो कंप्यूटर ते ॾेखारिबो, स्क्रीन ते तव्हांखे तर्जुमो माना नज़र ईंदी। उन खां अलावा संदसि ॻोठ में तर्जुमो थिए थो। मिठियाणीअ में असां बंदोबस्तु कयो आहे तर्जुमे जो, ऐं मांझंदि में बि असां बंदोबस्तु कयो आहे तराविन सां गॾु तर्जुमे जो। त महिरबानी थो ॿुधां, अलाह खे ॿुधो त अलाह तव्हांखे छा थो चए। जे ॿुधंदव तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो थींदो, इहा हदीस ॿुधायां थो। हिन हदीस जो मतिलबु आहे त क़याम जे ॾींहं ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, रिवाह अहमद तिबरानी में, असियाम वल क़ुरान यशफ़ा लिल अब्द यौमल क़ियामत। चए थो रोज़ो ऐं क़ुरान तव्हांजी सिफ़ारिश कंदा क़यामत ॾींहुं। कीअं? यकूल सियाम, माना अलाह ताला वटि जीअं तव्हांजी फाइल ईंदी न, अलाह जो तव्हांजी फाइल खोलींदो त हेॾां रोज़ो बीठो हूंदो, हेॾां क़ुरान, त रोज़ो ॻाल्हाईंदो। यकूल सियाम, रोज़ो चवंदो, ए रबी मन तूं ताम वल शहवा, चई साईं मां हिन माण्हूअ खे सुञाणा थो, मां कन्फर्म थो कयां त हिन रोज़ा रखिया ऐं रोज़े जे करे हिन रोज़ो टोड़ियो कोन, विच ते मानी कान खाधाई, पंहिंजी बुख कटियईं ऐं बुराई बि कान कयईं। रोज़े जे हालत में रुश्वत न वरितईं, कूड़ कोन ॻाल्हाईं, ठगी कोन कयईं। तंहिंजे करफ़ शफ़नी फी, मां हिन खे क्लीन थो सम्झां ऐं मुंहिंजो रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे हिन खे छॾ छूट कयो। यकूल क़ुरान, वरी क़ुरान चवंदो, मन तूं नौम बिल लईल, चवंदो अलाह साईं मां जे करे हीअ राति ॾाढो जाॻियो। हाणे जेकॾहिं तव्हां इहे अधु कलाक जूं तरावियूं ॿुधी अरबीअ में वञी घर सुम्ही था पओ, सवाबु इन में बि आहे, पर अलाह जी गुफ़्तगू तव्हां कान ॿुधी। जॾहिं तव्हां अहिड़ियूं तरावियूं कयो जिते विच विच में तव्हां क़ुरान जी माना ॿुधाइनि था, त तव्हां अलाह जी ॻाल्हि ॿुधी। इन में जेकॾहिं 3 कलाक लॻनि था, पोणा 3 कलाक लॻनि था, त माना तव्हां जेको 12 साढे 12 ताईं मुकमल करे वठंदव। मां बि इंजीनियर आहियां, कंसल्ट आहियां, मुंहिंजे मथां प्रोड्यूसर जो ॿार आहे, पर मां बि हुन में वेहंदुसि ओतिरे ताईं। त वरी ॾींहं जो अलाह ताला हिमत ॾिए थो, त पोइ चवंदो त मन तूं नौम बिल लैल, क़ुरान चवंदो अलाह साईं खे त साईं मां हिन खे राति जो जाॻायो, मां पंहिंजे करे फ शफ़ीनी फी, तंहिंजे करे मुंहिंजो रिक्वेस्ट आहे ऐं हिनखे सुञाणा, हे वाक़ई जाॻियो, इन खे थोरी छॾ छूट कर। फ़काल फ़काल यशफ़आनी, अलाह ताला चवंदो तव्हां हलो ख़ुशि थियो, मां तव्हां ॿिन्ही जी सिफ़ारिश क़बूल करे छॾी। तव्हांखे जेकॾहिं हिन जी सिफ़ारिश खपे त तव्हांखे त करिणो पवंदो। अच्छा, क़ुरान पाक छा आहे, इशू छा आहे? ॾिसो न, हज़रत अलाह ताला हर नबीअ खे मौज़ो ॾिनो। मूसा अलैहिस्सलाम खे लठ ॾिनई, उहो नांग थी पवंदी। उन खां अलावा इहा लठ ॿिया कम बि कंदी, पर मूसा अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया मां हलियो त लठ बि वई, आहे उनजो मौज़ो, कंहिं वटि कान्हे लठ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुंहंनि खे उथारे खड़ो कंदो, अंधनि खे अखियूं ॾेई छॾींदो, हाणे किथे आहिनि उहे? को बि अंग्रेज़ इहो कमु कोन थो करे सघे। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मां तर्जुमो ॿुधायां सही बुखारी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, हर नबी को ऐसे मौजज़ा दिए गए जिन्हें देखकर लोग उन पर ईमान लाए, और मुझे जो मौजा अता किया गया ये वो वही है जो अल्लाह ने मेरी तरफ नाज़िल, क़ुरान चए जेको क़ुरान आहे। तंहिंजे करे चए थो, मुझे उम्मीद है कि रोज़े क़यामत मेरी मुतबीन यानी मुंहिंजी उम्मत की तइदाद सबसे ज़्यादा हुई। छो त हींअर इन क़ुरान खे ॾिसी अंग्रेज़ वाइड़ा थी था वञनि। हींअर इस्लाम जेको तेज़ी सां फैलिजे थो, उहो अंग्रेज़ी क़ुरान खां थो फैलिजे। अंग्रेज़ी क़ुरान वटि अंग्रेज़ी में क़ुरान आहे, चीनी वटि चीनी में क़ुरान आहे, जर्मन में जर्मन जो क़ुरान आहे। अरबी त सिर्फ़ु उन्हनि जो तइलक़ एतिरो आहे जेतिरी निमाज़ में 4-5 आयतूं जेके पढ़िबियूं आहिनि, बसि उहे यादि कनि था। ॿियो हुननि जो वास्तो न हो त अलाह जी ॻाल्हि ॿुधंदा पंहिंजी ॿोलीअ में। अलाह ताला हर क़ौम सां उन ॿोलीअ में ॻाल्हाईंदो न, त जीअं सम्झनि त मां छा थो चवां। ब्रेक वठूं था, पोइ ब्रेक खां पोइ इंशाअल्लाह
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। अर्ज़ ई आहे त ही रमज़ान शरीफ़ में सहरीअ जे टाइम ते मुंहिंजो कलाक ॾेढ जो प्रोग्राम लाॻीतो हलंदो, जंहिंमें आउं तव्हांखे स्क्रीन ते क़ुर जी माना, हदीसूं, साइंस, टेक्नोलॉजी क़ुर मां कीअं निकिरे थी तव्हांखे ब्रीफ कंदुसि। ज़ाहिर आहे त थोरो सवेल तव्हां उथंदव, इंशा अल्लाह ताला घर में मानी बानी पचाईंदा, तव्हां इहो ॿुधी वठो। हाणे मां हदीस पढ़ां थो त इन में हदीस न बल्कि ज़ात माद में अचे तो, आहिस्ते आहिस्ते पढ़ना और गौर करना, जिसमें कुरान शरीफ अगरचे थोड़ा पढ़ा जाए ये उससे बेहतर है कि जल्द पढ़ा जाए और ज़्यादा पढ़ा जाए, क्योंकि पढ़ने से मकसूद समझना और गौर करना है, तिलावत मकसद ना है, ताकि उस पर अमल हो सके। इसका पढ़ना या याद रखना माना तक पहुँचने का वसीला है, मकसद ना है। तव्हां रेलगाॾीअ में वेहो था त मां राणीपुर वञा, त छा तव्हांजो मक़सदु आहे रेलगाॾीअ में वेहणु या राणीपुर पहुचणु? रेलगाॾीअ में वेहणु मक़सदु न आहे, पर हिकिड़ो वसीलो आहे। साॻे नमूने सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सुनन इब्न माजा में त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने, हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु बयान फरमाते हैं कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुझसे इरशाद फरमाया, तू सुबह को जाकर किताब ला कि एक आयत सीखे, ये तेरे लिए 100 रकात नमाज से बेहतर है। और तू सुबह जाकर इल्म का एक बाब सीखे, ख्वाह उस पर उस वक्त अमल करे या न करे, ये तेरे लिए 1000 रकत पढ़ने से बेहतर है। माना जेकॾहिं तू क़ुरान जी हिकिड़ी आयत सम्झी पढ़ी थो त 100 रकात खां वधीक अमल आहे, पर जे उन आयत खे 2-3 आयतूं पढ़ी को इल्मु हासिल थो करी तो 1000 रकात उन खां बेहतर आहे। तंहिंजे करे अचे थो त जेको आहे सो ज़ाद माद में त चए तो केतरा बा सलफ़ ने कहा कुरान इसलिए नाज़िल हुआ ताकि उस पर अमल किया जाए, मगर उन्होंने उसकी तिलावत को मुस्तक़िल अमल बना दिया। हाणे जेको वेठो ॾिसे वेठो तिलावत पढ़े, आहे अजुर उन ते, लेकिन यानी ज़रड़ो ऐं वॾो अजुर कहिड़ो आहे उनखे सम्झी पढ़ण जो। त चए थो माण्हू हिन खे मुस्तक़िल अमल कयो आहे, मां तिलावत वेठो कयां। चुनाचे गुज़िश्ता तबक़ात में अहले कुरान वही समझे जाते थे जो कुरान शरीफ के आलिम और आमिल थे, माना अमल कंदड़ा हुआ। अगरचे उनको ज़िमानी हिफ्ज़ भी न होता था, लेकिन जिस शख्स ने कुरान को याद किया, उसके मतलब नहीं समझे और न उन पर अमल किया, तो अहले कुरान में से नहीं, चाहे अगरचे उसके हरूफ की को तीर की तरह माना किरात सफ़ा चिटी करे। ऐं तंहिंजे जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे थी सुन्नत, सुन्नत जे बारे में नबी साईं फरमाए त हिकिड़ो क़ुरान, हाणे मां उन क़ुरान ॿुधायोमांव, सुन्नत आहे त चए थो इज़ नहीतुकुम अन शैइन, चए थो मुंहिंजियूं 2 शयूं आहिनि, हिकिड़ी शइ मां तव्हांखे कंदो आहियां मना, ऐं ॿी शइ चवंदा त हीअ शइ कयो। चए थो जेका शइ मना कयां थो उन जे बारे में कानून आहे कहिड़ो, इज़ा नहीतकुम अन शैइन फज्तनिबू, त जंहिं शइ खां मना कयां उन में ऑप्शन न आहे त मां हाणे अधु कयां थो अधु कोन कंदुसि, न, उहा 100% तव्हांखे रुकणी थींदी। वइज़ा अमरतुकुम बि शइ, बाक़ी चवां थो हीअ कयो, हिन में वधीक सवाबु आहे, फातू मिनू मस्तता तम, पोइ जेतिरी करे सघो कयो, 100% नथा कयो त का ॻाल्हि न आहे। उन खां पोइ जेको आहे सो इहा हदीस शरीफ़ आहे सुनन इब्न माजा जी, जंहिंजो मां तव्हांखे तर्जुमो ॿुधायां थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, कोई चीज़ उम्र को नहीं बढ़ा सकती सवाइ नेकी के, माना उम्र फिक्स कान्हे का, उम्र नेकी करण सां वधे थी। और कोई चीज़ तकदीर को टाल नहीं सकती सवाइ दुआ के, तकदीर में का जेका सा चेंजिस अची थी वञनि दुआ करण सां। और मर्द अपने गुनाह की वजह से रिज़्क़ से महरूम कर दिया जाता है, गुनाह कंदो रिज़्क़ महरूम थी वेंदो, माना हूंदसि अरबपति पर खाईंदो जोर जी मानी साग में ॿोड़े, खाई कोन सघंदो, का शइ न मिठी न कुकुड़ न गोश्त, इहो रिज़्क़ खां महरूम थी वियो, पर पैसा जाम अथसि या वरी पैसा बि ख़तमु थी सघनि था। तंहिंजे करे रसूल सां फरमायो त अक्सर मुनाफ़िकी उम्मती कुराऊ आहे, हे जेके कारी आहिनि, जेके चिटे आवाज़ सां क़ुर पढ़नि था त माण्हू वाह वाह कनि, इन्हनि जी अक्सरियत मुनाफ़िक़ आहे, जो इन्हनि खे इहा ख़बर ई न हूंदी आहे त असां पढ़ूं छा वेठा, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे जेको आहे सो अलामा इक़बाल चए थो, वो ज़माने में मुअज़्ज़िज़ थे मुसलमान होकर और तुम ख्वार हुए तारके क़ुरान होकर, असां क़ुरान खे छॾे ॾिनो आहे, तंहिंजे करे जेको आहे सो असां इन्हनि थी विया आहियूं। बाक़ी रही क़ुरान जी ॻाल्हि त रब फरमाए थो, बेशक, हे तर्जुमो थो पढ़ां, बेशक असां क़ुरान खे नसीहत वठण लाइ सवलो कयो आहे, पोइ आहे को नसीहत, माना क़ुरान जी जेका माना आहे, जेकॾहिं तव्हां अणपढ़ियल हिकिड़े ॿकरार खे रुगो उनजो पुटु सिंधीअ में माना पढ़ी ॿुधाईंदो त 99.5% हुन ताईं क़ुरान जी मैसेज पहुची वेंदो त अलाह छा थो चाहे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त जेकॾहिं तव्हां हिन दुनिया में नेक अमल कंदव, मन अमिल सालिहन में ज़करन व उनसा, चाहे मर्द हुजे या औरत हुजे, जे नेक अमल कंदव, ग़रीबनि खे ॾींदव, ग़रीबनि, असल इबादत आहे ग़रीबनि खे ॾियणु,
असल इबादत आहे ग़रीब खे ईअं न त अचे वठि 500 रुपया खा वञी, न, असल इबादत आहे उन ग़रीब खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु, का अहिड़ी शइ वठी ॾियण जी कमाइणु शुरू थी वञे, न त वठंदो सॼी उमिरि पिनंदो वठंदो। पिनायो न माण्हुनि खे, पेनू न कयो, बल्कि उन्हनि खे एतिरो ॾियो जो रिक्शो या को गाॾो या को ॿकरी या को अहिड़ी शइ वठी ॾियो त जीअं हू पलजनि। त अलाह ताला फरमाए थो त जेको नेक अमल करे थो उहो मोमिनुनि पर अलाह कारण करे त मूंसां रब राज़ी थिए, फल नुही यन हयातन तइबा, चए थो मां गारंटी थो ॾियां त हिन दुनिया में तव्हां लाइफ इंजॉय कंदव, चाहे पैसो आहे न आहे, पर ख़ुशी तव्हांखे अहिड़ी मिलंदी, एॾी मिलंदी जो हर वक़्तु तव्हां मुश्कंदव ऐं खिलंदव। वल नज़ियन्नहुम अजरुम बिअहसनि मा कानू यामलून, आख़िरत में अथई वधाए ॾींदोसां। तंहिंजे करे हिन दुनिया में ख़ुशी कहिड़ी आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिसने इस्लाम कबूल किया और उसे बक़दर किफ़ायत रिज़्क़ अता किया और अल्लाह ने अपने अता कदा माल पर किनायत अता कर दी, वो शख़्स का माना जेको अल्लाह ताला हुनजी ज़रूरतूं पूरियूं करे थो उन ते हू ख़ुशि आहे त बसि पोइ इहो कामयाबु आहे। तंहिंजे करे जेको आहे सो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में चए अल्लाह ला इलाहा इल्ला हू, त सभु कम अलाह अकेलो थो करे, सिर्फ़ु अलाह खां घुरिबो थो। मके जा मुशरिक चिड़ी विया, छो त हुननि 360 बुत अलाह जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जा लॻाया हुआ ऐं क़बरूं उन्हनि वटि कोन हूंदियूं, तंहिंजे करे बुत रखंदा। हिंदुनि जा बि जेके मूर्तियूं आहिनि सभु उनजे बुज़ुर्गनि जूं आहिनि। अक़ीदो इन्हनि जो बि साॻियो आहे जेको हिंदुनि जो, छो त हिंदुनि जो मज़हब इस्लाम खां पुराणो आहे ऐं मके जे मुशरिकनि खां बि पुराणो आहे। तंहिंजे करे इहो मज़हब उन्हनि इन्हनि वटां इख़्तियार कयो त असां कंहिं बुज़ुर्ग जी मूर्ति रखूं था ऐं पोइ उन मूर्तीअ जे आॾो वञी हुन खां घुरंदासीं त मूर्ति त कान थी ॿुधे, पर उहा मोबाइल वांगुरु कमु थी करे उन बुज़ुर्ग ताईं जन्नत में आवाज़ु पहुचाईंदी, उहो अलाह खां कमु कराए ॾींदो। तंहिंजे करे चवणु लॻा मके जा मुशरिक त जअल आलिहत इलाहु वाहिद इन हाज़ा लशैन उजाब, चई अलाह एॾो वांदो आहे जो सभु कम सभिनी जा ॿुधी कंदो, उनखे असिस्टेंट खपनि। हे जेके 360 असां बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं लॻाइनि, इहे वीडियो कॉल थियूं कनि, असां उनखे चवंदासीं इहो जंहिंजी मूर्ति आहे उन ते आवाज़ु वेंदो, पोइ उहो टाइम वठी अलाह ॾे वेंदो, चवंदो साईं फलाणे जो कमु कर। हाणे की अलाह त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह एॾो कमज़ोर कोन्हे जो उनखे माण्हू रखणा था पवनि। हे 360 जेके बुत आहिनि इहे इन्हनि रखिया हुआ मके मुकरमा में, सभु वलियुनि जा बुत आहे। किथां ख़बर पई? क़ुरान मां ख़बर पई त चवनि था पंहिंजे माण्हुनि खे त कालू ला तज़ुरुन आलियतूं वदऊं वला तज़ुरुन वदऊं वला सुआऊं वला यगूस व यऊक नसरा, इहे सभई जेके वॾा वॾा नाला छाजा हुआ? हाज़ी अस्मा क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह फलमा हलकू, इहे वॾा वॾा अलाह जे वलियुनि जा नाला आहिनि जेके क़ुरान में त चवंदा इन्हनि खां घुरो। इन असां वटि बि वॾियूं वॾियूं जेके नाला आहिनि मौजूदु वॾनि जा त भई फलाणो ॾींदो फलाणो ॾींदो, असां आहिनि त अलाए केतिरियूं असां वटि क़बरूं, पर ख़ासि वरी जीअं हुननि नाला रखिया तीअं असां वटि रखियो वेठो आहे। मां हाणे अलाह ताला खां दुआ घुरां थो त हीउ जेको सो रमज़ान शरीफ़ में असां पंहिंजी तब्दील करे छॾियूं, क़िस्मत तब्दील कयूं, असां अलाह वारा थी वञूं। अलाह जी ॻाल्हि ॿुधी मरण खां अॻु में असांखे ज़िंदगीअ में इहो ज़रूरु ॿुधणो आहे त असांखे अलाह छो पैदा कयो आहे ऐं पाण असांखे छा थो चवे, पाण असांखे छा थो चवे। ॿियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मां 2 शयूं छॾे थो वञा, क़ुरान ऐं सुन्नत, ऐं उन जिथे आयत सम्झ में नथी अचे उहो अलाह जो रसूल ॿुधायो। मां बि तव्हांखे ॾिसो हदीस ॿुधायूं न, जिथे जिथे आयत खे एक्सप्लेन करिणो आहे त नबी साईं जी हदीस तव्हांखे मां ॿुधाई। इहो असां कमु कंदासीं। रमज़ान शरीफ़ में पहिरीं त तरावियूं उते पढ़ो, ख़ानदान सूदो जिथे तव्हांखे तर्जुमो मिले थो। हर ॻोठ में, लाखा रोड में, बिरिया रोड में, मिठियाणी में, महिरबानी करे उन मस्जिदनि में वञो। हिते हैदराबाद में सिंधियुनि मस्जिद में अचो जिथे तरावी थींदियूं, पुछा कयो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो।